सिंध के वडे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त इमरान खान के क्रिकेट अचे थी पर खे सियासत करण अञा सिखणी पवंदी। सकल में मीडिया से ॻाल्हाईंदे वडे वज़ीर मुराद अली शाह चयो त कप्तान के लगे थो त सॼो मुल्क साणस गॾु आहे पर ईअं नाहे। हुन चयो त तहरीक इंसाफ सरबराह खे वधीक सिखण जी ज़रूरत आहे ऐं उम्मीद आहे त हू जल्द सियासत सिखी वेंदो। संदसि चवणु हो त इमरान खान जलसो कयो त कुझु माण्हू पहुता खेसि लॻो त समूरा माण्हू साणस गॾु आहिनि। वडे वज़ीर मुराद अली शाह चयो त आदमशुमारी जे नतीजनि ते असांजो मौक़िफ़ वाज़ी आहे। आदमशुमारी ते ख़दशनि जो इज़हार कयो हो। वफ़ाक़ी सरकार के केतिरा ई ख़त लिखिया आहिनि त आदमशुमारी जे रिकॉर्ड खे गुझो न रखियो वञे। हुन चयो त ब्लॉक्स जो रिकॉर्ड सिंध सरकार हवाले कयो वञे। IG मामले ते ख़दशा ज़रूर आहिनि पर अदालत जे फ़ैसिले ते अमल कयो पियो वञे। संदसि चवणु हो त लॻे ईअं थो त चूंडूं पंहिंजे वक़्त ते ई थींदियूं।